वॾियूं दवाऊं कंदा आहियो। तव्हां ॿुधायो उस्तादनि सां नाइंसाफ़ी छो आहे? तइलीम कॾहिं सुधरंदी जॾहिं उस्तादनि खे पंहिंजे हक़ मिलंदा। तव्हां मिनिस्टर आहियो, तव्हांखे आउं लख रुपया महीनो पंहिंजे खीसे मां थो ॾियां, तूं पंहिंजो घर हलाए ॾेखार, तोखां सलाम कंदुसि। तूं तइलीम जा करप्शन करे पंहिंजा घर, पंहिंजा बंगला, पंहिंजा गाॾियूं मिनिस्टर ठाहियो था। बाक़ी जेकॾहिं असां ग़रीबनि खे 37,000 पघार उहो 3 महीननि खां पोइ ही असीं चवंदा आहियूं पाकिस्तान जी जमहूरियत जे नाले तां जेका पीपल्स पार्टी हुकूमत आई आहे, ग़रीबनि सां ज़ुल्म छो? तव्हां ॿुधायो हेॾो महांगाई जो दौर जेको 450 रुपया लीटर पेट्रोल ऐं डीज़ल आहे। तव्हां ॿुधायो ग़रीब टीचर जेको 10 किलोमीटर पंधु करे हुननि स्कूलनि ते पढ़ाइण थो वञे, छा हुन जा बचा कोन्हे? ही 5,500 टीचर पूरी सिंध जा, उन सां गॾु 50,000 हुन जा खानदान आहिनि ऐं उन्हनि 50,000 खानदान सां गॾु हुन जा 5 लख महसूम ॿार जेके तइलीम हासिल करे रहिया आहिनि, उहे ही टीचर पढ़ाए रहिया आहिनि। पर तव्हांखे अफ़सोस आहे, तव्हां तइलीम लाइ वॾियूं वॾियूं बजटूं रखो था, किथे था रखो? हा, करप्शन जे वटि चाढ़ियो था। हिकिड़ी बेंच जेका 3500 रुपए जी, उहा 35,00,000 रुपए जी था ठाहियो। ऐं जेकॾहिं बोर्ड था वठूं त उहो जेको 500 रुपये वारो बोर्ड, उहो तव्हां 10,000 में था बोर्ड ठाहियो। माना तव्हां तइलीम खे ख़ुदि हथ सां तबाह करण जी कोशिशि करे हिननि उस्तादनि जो मुआशी क़त्लेआम करे रहिया आहियो हिन महांगाई जे दौर में। आउं वज़ीर तइलीम ऐं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां इहो पुछणु थो चाहियां, साईं तव्हां हुते असेंबली में वॾा वॾा लेटर कढिया हुआ 60 साल वारनि खे, जेको 60 साल ताईं उमिरि हुननि खे मुक़ररु कयो वेंदो, पोइ 55 ते छो रिटायर कया विया आहिनि? तव्हां चयो हर महीने हिननि खे पको कयो वेंदो। जेकॾहिं तूं वज़ीर ई न आयल आहीं, तुंहिंजा मिनिस्टर न आयल हूंदा, तुंहिंजा सेक्रेटरी न आयल हूंदा, जेको हिन उस्तादनि सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी करे वेठा आहिनि। ऐं अॼु वाज़े तरीक़े सां चवां थो त वज़ीर तइलीम ही टीचर आहिनि, ही उन्हनि बहिराड़ियुनि जे दूर इलाइक़नि में जिते तव्हांजा अॻे स्कूल कोन हूंदा हुआ, जिते को मास्टर वञण लाइ तयारु कोन हूंदो, उते ई NCA जा पीढ़ टीचर 10 किलोमीटर पंधु करे वञी पढ़ाईंदा हुआ। ऐं उहो तव्हांखे अफ़सोस कोन्हे? तव्हां जेकॾहिं तइलीम लाइ जाखोड़ करियो था, पहिरीं हिननि उस्तादनि जा मसइला हल करियो, छो तव्हां ऐवाननि में वेठा आहियो। तव्हांजो ई फर्ज़ु आहे कि उस्तादनि जा मसइला जेके मुतालबा जेको रेगुलर माना असांखे तक़रीबन 23 साल असांखे ऐं उन खां पोइ असांजो आई डी कोड खोले रोड करे बंदि करियो ऐं असां माना हीअ एहतिजाज करे असांखे ॿुधाइणु चाहियूं था त असां हीअ एहतिजाज करे असां दिलनि में करियूं पिया। ऐं असां 1 जून ते इनशाला जेको कराची में धरणो हणंदासीं ऐं असां पंहिंजा हक़ वठी ठीक है। हिकिड़े मिंट इहो जाइज़ जेके ॻाल्हियूं हुन में पोइ वधीक हलंदो कोन। मुतालबो इहो आहे त फौरी आई डी कार्ड असांखे जेको ॿियो असांजो मुतालबो असांखे आहे जेका त एज लिमिट जेको गवर्नमेंट जो पॉलिसी आहे उन साल असांखे 5 महीना पहिरियां जो तमामु ग़लति आहे। असांखे फौरियत आहे असांखे 5 महीना असांजे टीचर जेको